नाज़रीन मां आहियां जो मेज़बान ज़ुल्फ़कार वाहूचो अॼु जी ॻाल्हि में ऐं अॼु असां ॻाल्हाईंदासीं रेड काउ यानी ॻाढ़ी गऊं मल्हीरी गऊं जे हवाले सां। मल्हीरी गऊं जेका आहे इन जे नसुल जी अफ़ज़ाइश जे लाइ अंग्रेज़नि हिकिड़ो फार्म क़ाइमु कयो कोरंगी में ऐं इहा रेड काउ जेका आहे जंहिंखे अंग्रेज़ी में रेड काउ चऊं था ऐं सिंधी में मल्हीरी ॻाढ़ी गऊं चऊं था, इहा असांखे ठटे में मिले थी ऐं उन सां गॾु कराची में मिले थी ऐं इन जे पासे में जेको असांजो कोहिस्तान आहे जामशोरे वारो इलाइक़ो उते मौजूदु आहे ऐं असां सां गॾु बलोचिस्तान जो जेको पुराणो लसबेलो सिंध जो हिसो रहियो उन में इहा मिले थी। ऐं इन ॻाढ़ी गऊं जूं ख़ुशूसियतूं छा आहिनि? छा खीर वधीक ॾिए थी, गोश्त वधीक ॾिए थी, बीमार घटि थिए थी, या इन खे बचाव जे लाइ अंग्रेज़ सरकार के इहो वीहन कीअं आयो, ख़्यालु कीअं आयो त इहो जानवर तमामु अहम आहे, इन जी फार्मिंग कजे ऐं इन जी पालना कजे, इन जे नसुल खे अफ़ज़ाइश खे वधाइजे। ऐं इहो फार्म असां वटि सिंध जे गादी वारे शहर कराची में मौजूदु आहे जेको सिंध सरकार जे लाइव स्टॉक चौपाई माल वारे खाते जी निगरानी हेठि हली रहियो आहे। ऐं असां सां इन मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ जेको दोस्त गॾु आहे उहो आहे इन फार्म जो इंचार्ज डॉक्टर मोहनलाल राजपूत साहब। ऐं असां उनखां पुछंदासीं त इहो फार्म जेको आहे अंग्रेज़ सरकार छो क़ाइमु कयो ऐं हिन वक़्त ताईं इन फार्म जे करे मालमंद माण्हू खे या इन ॻाढ़े नसुल खे कहिड़ो फ़ाइदो थियो आहे। ऐं इहा जेका अव्हां वटि इन कोरंगी फार्म ते जेका गऊं आहे उहा चवनि था त उहो नसुल आहे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो रदो बदल या फेर फार न आहे, यानी बिल्कुलु अंग्रेज़ी में जेको लफ़्ज़ चवंदा आहियूं त प्योर जेको आहे ख़ालिस ॻाढ़ी गऊं उहा कोरंगी ते मौजूदु आहे। उन में उन्हनि वटि हिकिड़ो अहिड़ो ढगो बि आहे जंहिंखे तव्हांखे ॾिसण सां हिकदमि असांजो ख़्यालु हली थो वञे 5000 सालनि जे क़दीम मोहन जे दड़े वारे ढगे ॾांहुं उनजो बिल्कुलु शेप उन क़िस्म जो उते मौजूदु आहे। ऐं अचो त पाण डॉक्टर मोहनलाल सां इन मामले ते ॻाल्हि ॿोल करियूं ऐं उनखे कोरंगी फार्म जे ॻाढ़ी गऊं जे फ़ाइदनि बाबति उनखां मालूमात हासिलु करियूं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब अव्हांखे इन कोरंगी फार्म ते अव्हां उनजा इंचार्ज आहियो त हीअ जेका ॻाढ़ी गऊं आहे इन जी जे लाइ इहो वीहन अंग्रेज़ सरकार खे कीअं आयो त इन ॻाढ़ी गऊं खे बचाइजे? जॾहिं त जानवर असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आहिनि, उन्हनि खे बचाइण जे लाइ कराची में अहिड़ो फार्म न ठाहियो वियो ऐं ख़ालिस ॻाढ़ी गऊं जो फार्म कराची में ठाहियो वियो। त इहो थोरो असांजे ॾिसंदड़ नाज़रीन खे ॿुधाइजो त इन मां मालवनि खे कहिड़ो फ़ाइदो आहे ऐं इन नसुल खे बचाइण जो असुलु मक़सदु छा आहे? सभ सां पहिरीं त लीडर टेलीविज़न जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे इनवाइट कयो। त रेड सिंधी कैटल जेको आहे इहो असां वटि जेको फार्म आहे इहो 1923 में ब्रिटिश इंडियन गवर्नमेंट ईजाद कयो ॻाढ़ी ढगी जे हवाले सां, जेको कोस्तान लसबेलो हेॾां हैदराबाद कराची जे पिसगिरदाई में ओरिजिनेटेड हितां जी आहे। इन जी असल जेका अफ़ादियत हुई उहा इहा हुई त ही डोमेस्टिक टाइप जी ढगी आहे, घरेलू पालतू ढगी आहे। ऐं हिन में हिन जो जेको खीर आहे उहो एॾो त हिन खीर जो नैमल बदल चवनि था त माउ जे खीर जे नैमल बदल हिन ढगी जो खीर आहे। हिन में 4.5 फैट आहे जेका हर दिलि जो मरीज़, ओल्ड एज वारो ऐं प्लस ॿारड़ा ख़ासि करे उन्हनि लाइ त हिन जी अफ़ादियत आहे। इन करे हिन नसल खे बचाइण लाइ ही वॾे पैमाने ते हज़ारे एकड़ ज़मीनूं ॾिनियूं आहिनि। त सिंध में हिकिड़ो हिते फार्म आहे, ॿियो टंडो मोहम्मद ख़ान फार्म आहे। त इन नसल खे बचाइजे। उन बचाइण सां इहो आहे त खीर माण्हू जेके घरेलू क़िस्म जा डोमेस्टिक जेके आहिनि उहे पींदा खीर, त इन में बीमारियूं घटि थींदियूं। ऐं बीमारियूं घटि थियूं अंग्रेज़ सरकार जो या कंहिं बि गवर्नमेंट जो इहो हूंदो आहे त बीमारियुनि खां बचाव जो जेको प्रिवेंशन आहे त हीअ खीर में इहा घणी अफ़ादियत आहे त हीअ बीमारी खां बचाए थो ऐं ख़ासि करे दिलि जे मरीज़नि ॿारनि लाइ हीअ बहितरीनु इहा हिन जी अफ़ादियत आहे। ॿियो त हिन ढगी जी जेका अफ़ादियत आहे उहा इहा आहे त हिन में बीमारियूं न लॻंदियूं आहिनि। जीअं लॻंदियूं आहिनि त न हुअण बराबरि डिज़ीज़ रेज़िस्टेंट पावर हिन में आहे। ऐं हिन में ख़ासि करे टिक्स जेको थींदो आहे उहो त सफ़ा कोन लॻंदो आहे ऐं ॿियूं घणियूं बीमारियूं आहिनि उहे हिन में कोन लॻंदियूं आहिनि। ऐं हीअ खीर बि सुठो ॾींदी आहे, खाईंदी तमामु घटि आहे। ऐं खीर जेको आहे हीअ 12 लीटर खां 16 लीटर जेकॾहिं हिनखे बिल्कुलु उनजी मुनासिबु जेकॾहिं देखभाल कजे, खाधो खुराक ॾिजे त 12 लीटर खां 16 लीटर खीर ॾींदी आहे। जॾहिं त मेंहिं जेको आहे उहो एवरेज 24 आवर में 8 लीटर खीर ॾींदी आहे। त उन खां ई बहितर आहे, खाए बि घटि थी ऐं डोमेस्टिक टाइप जा जेकॾहिं घरनि में इहो पालिजे त इहो घणो बहितर आहे। अंग्रेज़ इहो वीहन रखी हिन ढगी खे बचाइण लाइ इहो फार्म खोलिया आहिनि। ऐं असां हिन में चई सघे थो त असां कंहिं हद ताईं हिन में असां कामयाबु आहियूं। ऐं ख़ासि करे मूंखे हिन फार्म ते 7 साल थिए पियो
त मूं वधि में वधि हिते पंहिंजे हिन पूरे दौर में मूं खीर जी प्रोडक्शन वधाई आहे, जानवरनि जी प्रोडक्शन वधाई आहे, रेट बर्थ जो वधायो आहे, ऐं मोर्टेलिटी जेका आहे डेथ आहे उहा असां वटि न हुअणु बराबरि आहे। असां प्रिवेंशन मेयर वठंदा आहियूं, इन करे डिज़ीज़ त उहे बि हिन में कोन ईंदी आहे। त उनजो तमामु फ़ाइदो इहो थियो आहे जो ऐं मुख़्तलिफ़ असां जेका प्रोडक्शन कई आहे, बर्थ कया, उहो असां मुख़्तलिफ़ डेयरी फार्म या जेके होम घरेलू टाइप जा जेके नंढा नंढा जेके फार्मर आहिनि उन्हनि खे असां इहो सप्लाई कयो आहे। असां ख़ासि करे इन जी फीमेल ऐं मेल ब्रीडिंग पर्पज़ लाइ इहे वॾे पैमाने ते असां उन में कामयाबु आहियूं। ऐं हाणे असां वटि जेका पोज़ीशन आहे इन ढगी जी, असां चई सघिजे थो त फिज़िकली जेनेटिकली असां वटि रिसर्च घटि आहे, पर फिज़िकली ऐं उन सेंस खां असां उनखे चई सघिजे थो त असां वटि 99% असां वटि इहो प्योर नस्ल आहे। ख़ासि करे तव्हां सम्झो था त हिन जी जेनेटिकल जेकॾहिं रिसर्च थिए त इहो अञा गोश्त बि वधाए सघे थी ऐं खीर बि अञा वधाए सघे थी। अवां ईअं था इहे असल में हिन जो खीर वधाए सघे थो। असां वटि एवरेज घटि आहे। जॾहिं मूं हिन जी चार्ज वरिती हुई फार्म जी तॾहिं 1.5 या 2 लीटर खीर हूंदो 24 आवर में। हाणे 1.5 किलो या 2 किलो वधि में 2 किलो, त हाणे असां 7 लीटर ते एवरेज असां हिन में पहुता आहियूं। पर अञा जेनेटिकली हिन में थोरी जेकॾहिं चेंजिंग ऐं असल जेकॾहिं अञा हिनखे ॻोल्हा कजे त इहा असां वटि 12 खां 16 लीटर खीर तमामु वॾो आहे। ऐं जेकॾहिं क्रॉस कजे थो जीअं ख़ासि करे हिन जो होम ट्रेक्ट सिंध आहे, पर हाणे हीअ असांखे 1971 में ब्राज़ील असांखां वठी वियो हिन फार्म खां, त हुननि 30 लीटर खीर हाणे हुननि जूं ढगियूं ॾियनि थो। त जेनेटिकली उन्हनि में थोरी घणी उन्हनि इम्प्रूव कई आहे, पर क्रॉस उन्हनि जो घणो आहे। असां हिन नस्ल खे ओरिजिनल बचाइणु चाहियूं था, इन करे हिन में खीर पर 16 लीटर खीर वॾो आहे, ख़र्चु तमामु घटि आहे, मेंह जी भेट में हिन खे पाले सघिजे थो। त इहो उन जी भेट में ऐं हिन जी अफ़ादियत ॿी जेका हिन में ख़ासि करे इहो आहे त हीअ घर में ॿारनि सां ऐं फैमिली टाइप जी मतिलबु इहा जेका घणो करे ॿारनि खे मारींदी आहे या छा चवंदा आहिनि सिंधी, माना वेड़ाक न आहे। वेड़ाक न आहे, तमामु चेड़ाक बि न आहे। चेड़ाक बि न आहे, तमामु प्यारो जानवर आहे, ख़ूबसूरत जानवर आहे, ऐं हिन जो कलर ॾाढो ख़ूबसूरत आहे। हिन जी पुछ टेल, हिन जो सिंग, इहे तमामु ख़ूबसूरत मतिलबु हिकिड़ा आहिनि। त हिन जी अफ़ादियत तमामु घणी आहे। सो असां हिन खे कामयाबी हद ताईं विया आहियूं। त मूं तक़रीबन 150% मुंहिंजी पोस्टिंग खां पोइ हिन में खीर इंक्रीज़ कयो आहे, प्रोडक्शन वधायो आहे। ऐं 732% मूं हिन में बर्थ रेट वधायो आहे। हिन जो मूं वटि एवरेज 50-60 ढगियूं हूंदियूं आहिनि, त 40-50 हर साल मूं वटि इहा ढगियूं बर्थ ॾियनि थियूं। त फर्टिलिटी रेट जेको आहे इहो तमामु घणो आहे। ऐं इहो सभु कुझु जॾहिं थिए थो जॾहिं जानवर खे पेट भरे असां खाद खुराक ॾियूं था, त अञा हिन में घणी बहितरी अची सघे थी। त हीअ हाणे ब्राज़ील में पाई वञे थी, श्रीलंका में, बांग्लादेश में, इंडिया में इहो नस्ल तमामु घणो पायो वञे थो। न पोइ इहो हितां जिन मुल्कनि जा तव्हां नाला ॿुधायो था, ब्राज़ील में, इंडिया में, श्रीलंका में, इहे उहे हितां असां वटां सिंध मां इहो नस्ल होॾे वियो आहे? न, सिंध में सिर्फ़ु ब्राज़ील वियो आहे। सिर्फ़ु ब्राज़ील। ॿियो इंडिया में इहो नस्ल आहे बीकानेर में, जेका हिस्ट्री मूं पढ़ी आहे बीकानेर में आहे। त उतां खां दुनिया राजस्थान जेका आहे उन में, हा, क़दीम सिंध जेका ओल्ड सिंध आहे, जेको बरसगीर जंहिंखे चई सघे थो, उन जो हिसो आहे। इहो राजस्थान में इहो नस्ल पायो वञे थो जेको दुनिया में वियो आहे। ऐं ख़ासि करे असांजो सिंध में वियो आहे, मीरपुर ख़ासि ऐं कराची में इन्हनि फार्मनि तां इहे जानवर विया आहिनि, जेके ब्राज़ील में तमामु घणे पैमाने ते हिन सेक्टर डेयरी कमु कयो आहे। ऐं मूंखे हुननि इनवाइट बि कयो आहे। टियों ॾींहुं बि हुननि हिकिड़ी ईमेल मोकिली आहे त तव्हां अक्टूबर में असांजो हिकिड़ो थिए थो वॾो फंक्शन आहे, जेको तव्हां उन में शिरकत कयो 15 ॾींहंनि लाइ इनवाइट कयो आहे। त आउं कोशिशि कंदुसि त सरकार खां मोकल वठी ऐं वेंदुसि त ॾिसी ईंदुसि त हुते हिननि कहिड़ियूं चेंजिंगूं ऐं कहिड़ियूं उपाउ वरिता हिन खे। हिन में हिते जेका तव्हां वटि फार्म आहे ऐं तव्हां चओ था त मूं वटि हेतिरा 200-250 जानवर बि आहिनि, त उन्हनि खे अव्हां कहिड़े क़िस्म जी खुराक फ़राहम करियो था इन्हनि जानवरनि खे? आया उन्हनि खे सुको माना गाह फ़राहम करियो था, या इन्हनि जे लाइ का अव्हां वटि ज़मीन बि आहे जंहिंमें अव्हां जाके गाह पठा पोखियल आहिनि जंहिंमें उहो उन्हनि खे तव्हां चारियो था? या असां वटि ज़मीन पंहिंजी आहे। ग्रीन ग्रास, ग्रीन फाडर जेको आहे इहो असां पाण पैदा कंदा आहियूं। ख़ासि करे हिन में माट ग्रास जंहिंखे हाथी घास चयो वेंदो हो, जेको ओरिजिनेट फ्रॉम द ऑस्ट्रेलिया, उहो असां हिते 25-20 साल अॻु में पोइ असां हुन में चेंज कंदा वेंदा आहियूं। ऐं मकाई कंदा आहियूं, ॿाजर, ज्वर, लूसण, इहे सभु असां हिते पोखींदा। गाह ग्रीन जेको फाडर आहे उहो असां पाण पंहिंजी ज़मीन ते पोखींदा आहियूं। ऐं ॿियो हिनखे असां एज़ ए कंसंट्रेट तौरु असां हिनखे खली, चोकर ऐं भूसो जेका आहे बो, इहो असां ॾींदा आहियूं। त उन में इहो हुनजे लाइ सिहतमंद कंसंट्रेट जे हवाले सां आल इंग्रीडियंट्स प्रोटीन्स मिलनि था।
त बहितर आहे मतिलबु। छा इहो जानवर आम जेको मालवंत माण्हू आहे उहो बि पाले सघे थो या रुगो अच्छा इन में जीअं तव्हां पाण ॿुधायो त ऑस्ट्रेलिया जा ॿियो सारी ब्राज़ील वग़ैरह जेनेटिक तब्दीलियूं कयूं आहिनि त छा हिते बि इहो मुमकिन आहे त सिंध में जेको तव्हांजो फार्म आहे इन में तजुर्बाती तौर ते तव्हां कुझु रेड काउज़ में जेनेटिकली तब्दीली करे ऐं 4-5 सालनि जे उन में इहो ॾिसी सघो त उन में केतिरो गोश्त में फ़ाइदो थियो, केतिरो खीर में फ़ाइदो थियो? असांजी मेन हिन फार्म जो असुलु मक़सदु जेको आहे उहो खीर वधाइण, हिन नसल खे बचाइण आहे। उन में असां कामयाबु विया आहियूं त हीअ इनब्रीडिंग घणो अरसो हिकिड़े जानवर सां जेकॾहिं असां हुनजो मीटिंग करायूं था त उहो इनब्रीड थी थो वञे, नसल ख़तमु। त असां मुख़्तलिफ़ जानवर परचेज़ कंदा आहियूं मुख़्तलिफ़ एरिया खां, पोइ उन्हनि खां हिननि जो मीट कराईंदा आहियूं त उन में चेंज इहो नसल थींदो आहे, जेनेटिकली चेंज थींदो आहे। त इहो ई सबबु त हींअर असां वटि खीर जी पैदावार वधी वई आहे, बर्थ रेट वधी वियो आहे, त असां उन में चेंज फिज़िकली असां उन नज़र में रखी उनजो जेको उनजा करेक्टर आहिनि उहे जानवर असां हिन सां इंट्रोड्यूस कराया आहिनि, मीट कराया आहिनि, त उन में असांखे सुठी रिज़ल्ट मिली आहे। पर हिन अव्हां जे फार्म को ॿियनि सूबनि में या ख़ुदि सिंध में जेके नुमाइशूं लॻनि थियूं उन में को इनाम वग़ैरह बि खयो आहे या अॼु ताईं को अव्हांखे सिंध सरकार जे तरफ़ां एॾो जेको तव्हां ज़बरदस्त कमु ॿुधायो त खीर बि तव्हां वधायो आहे 700 दफ़ा ऐं हुनजो बर्थ रेट तव्हां 700 दफ़ा वधायो आहे, 150 भेरा वधीक तव्हां हुनजो खीर में प्रोडक्शन वधाई आहे, त हुन ते सिंध सरकार जेका आहे उहा ऐं तव्हांजो खातो जेको आहे उनजो एप्रिसिएशन कीअं आहे? असांजो खातो यकीनन उन्हनि जो तावन असां सां गॾु आहे। जेको बि वक़्त जो मिनिस्टर या सेक्रेटरी साहब ईंदा आहिनि त उन्हनि जो तावन आहे। अक्सर हिते एक्सपो सेंटर कराची में नुमाइशूं लॻंदियूं आहिनि, तक़रीबन 7 नुमाइशूं मूं हर साल अटेंड कयूं ऐं 7 ई नुमाइशनि में मूं 5 खां 10 इनाम वरिता आहिनि। हमेशह फस्ट प्राइज़ असांखे मिलियो आहे। ऐं हींअर ख़ासि करे पंजाब गवर्नमेंट बि हिकिड़ो मेलो लॻायो पतोकी में, त उते असां वियासीं त उते बि असां इनाम खटी आयासीं। त असांजो ही नसल जेको आहे इहो जीअं सिंधी नसल खे बचाइण लाइ असीं जदोजहद पिया कयूं, तीअं हिन नसल खे बचाइण लाइ असां एतिरी जदोजहद करणी पई, असां बचाइण में कामयाबु विया आहियूं। जो पंजाब में जॾहिं असां खणी वियासीं त हुननि ॾिठो त अच्छा एॾो ख़ूबसूरत जानवर, ऐं हालांकि हुननि वटि साहिवाल आहे, साहिवाल जो नसल आहे, पर साहिवाल हिन खां थोरो नंढो आहे, हुनजा सिंग नंढा आहिनि, उहो ख़ूबसूरत न आहे। हीअ त एॾो ख़ूबसूरत तव्हांखे लॻंदो जो परियां जहिड़ी का ढेल पई अचे, का मोरणी पई अचे, जीअं सिंधू दरिया वहंदो आहे त हिन खे तव्हां ॾिसंदो त एॾो ख़ूबसूरत नचंदो हा, एॾो लॻंदो त का ख़ूबसूरत नारी आहे का जेका मुंहं जे दड़े में निकितल हुजे। ईअं ई मतिलबु हीअ डांसिंग एॾो ख़ूबसूरत आहे मतिलबु जानवर जो पंजाब वारा ख़ुदि परेशान थी विया ऐं हुनजो मिनिस्टर हीअं जेको आहे हुन ख़ुदि असांखे इनाम ॾिनो, असां वठी आयासीं। ऐं हिकु दफ़ा हिते एक्सपो में असांजो जतोई साहब वज़ीरो आबिद जतोई साहब, त हुन बार बार कराची फार्म जे इनाम पिया अचनि त हुन मूंखे कन में ॿुधायो दादा फार्म पंहिंजे जानवर जा गवर्नमेंट जा आहे या पाड़े जा खणी आया? मुंहिंजो न साईं असांजे गवर्नमेंट जा आहे। सो असां हिननि जानवरनि खे पंहिंजे औलाद वांगुरु पालींदा आहियूं। मसइलो आहे त हिते जानवर असां वटि जेके बजटूं आहिनि उहे आहिनि जानवर खे खाराइण लाइ 2 शयूं आहिनि उते थी सघनि थियूं, हिकु या जानवर खाए या ऑफिसर खाए। त असांखे थोरो ख़ुदा जो ख़ौफ़ थिए थो, असां जानवर खे जीअं पेट भरे असां ॾियणु शुरू कयो आहे त हुन पंहिंजी प्रोडक्शन असांखे ॾियणु शुरू कई आहे। असां एतिरो हुनखे ॾियूं ई क़दुरु जेतिरो असांखे आउटपुट उहो ॾिए थो। इन खां ऐं तमामु बरक़त वारा, इहो पेशो ई बरक़त वारो आहे। नाज़रीन, अवां रेड काउ जे यानी ॻाढ़ी गऊं मलेरी जे हवाले सां डॉक्टर मोहनलाल जा ख़्याल ॿुधा ऐं हुन ज़बरदस्त आख़िर में ॻाल्हि कई त असां जेतिरो हुन जानवर खे खारायूं था, जानवर उनखां वधीक मोट में खीर में ऐं गोश्त जी मद में असांखे जेको आहे सो मोटाए ॾिए थो। पर जेकॾहिं डॉक्टर जी ॻाल्हि वांगुरु त असां घटि खाऊं ऐं जानवर वधीक खाइनि ऐं इन जेकॾहिं सिंध सरकार जा समूरा कामोरा पंहिंजी फील्ड में घटि खाई ऐं वधीक ख़िदमत कनि त सॼी सिंध सोन थी सघे थी ऐं सॼी सिंध हिन कोरंगी फार्म वांगुरु ख़ूबसूरत थी सघे थी। वरी नए प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान ज़ुल्फ़कार बाहुटो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।